الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ۔ درود شریف جی فضیلت حضرت ابو درداء رضی اللہ تعالیٰ عنہ کا روایت ہے، پان کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن فرماयो جن صبح ऐं शाम मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो क़यामत जे ॾींहुं उनखे मुंहिंजी शफ़ाअत मिलंदी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। حضرت مسعر بن کدام رحمتullah تعالیٰ علیہ فرمائن تھا मां इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह जी मस्जिद में हाज़िर थियुसि। मूं ॾिठो त नमाज़ फ़जर अदा करण खां बाद पाण रहमतुल्लाह ताला अलैह माण्हुनि खे सॼो ॾींहुं इल्म दीन पढ़ाईंदा रहनि पिया। उन दौरान सिर्फ़ु नमाज़ुनि जा वक़फ़ा थियनि पिया। इशा जी नमाज़ खां बाद पाण रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे घर में तशरीफ़ वठी विया। थोरी देरि खां बाद में सादो लिबास पहिरे ख़ूब परफ्यूम खुशबू लॻाए फ़ज़ा महकाईंदे पंहिंजो नूरानी चहिरो चमकाईंदे मस्जिद जी कुंड में नफ़िलनि में मशगूल थी विया। एसिताईं जो सुबुह सादिक थी वई। हाणे घर मुबारक में तशरीफ़ खणी विया ऐं लिबास तब्दील करे आया ऐं नमाज़ फ़जर बा जमात अदा करण खां बाद गुज़िरियल ॾींहुं वांगुरु इशा ताईं दर्स ऐं तदरीस जो यानी टीचिंग जो सिलसिलो जारी रहियो। मूं सोचियो पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जन तमामु घणो थकिजी पिया हूंदा, अॼु राति त ज़रूरु आरामु कंदा। पर ॿी राति बि इहो ई मामूलु रहियो। पोइ टियों ॾींहुं ऐं राति बि उन ई तरह गुज़री। मां तमामु घणो मुतासिर थियुसि ऐं मूं फ़ैसिलो कयो त सॼी ॼमार इन्हनि जी ख़िदमत में रहंदुसि। जीअं त मूं उन्हनि जी मस्जिद में मुस्तक़िल क़याम इख़्तियार कयो। मूं पंहिंजे क़याम जी मुद्दत में इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾींहं जो कॾहिं बि बिना रोज़े ऐं राति जो कॾहिं बि इबादत ऐं नवाफ़िल खां गाफ़िल थींदे न ॾिठो। बाक़ी ज़ुहर खां पहिरियां पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु देरि जे लाइ आराम फ़रमाए वठंदा हुआ। हज़रत इब्न अबी मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे त हज़रत मिसअर बिन किदाम जंहिंखां इहा रिवायत बयानु थी निहायत ख़ुशि नसीब हुआ जो उन्हनि जी वफ़ात इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मस्जिद में सजदे जी हालत में थी। मरवी आहे त हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा जो मामूलु हो त जॾहिं राति थींदी हुई ऐं सभई माण्हू सुम्ही पवंदा हुआ त पाण खे मुखातिब थी चवंदी हुई, ए राबिया, थी सघे थो इहा तुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी राति हुजे। थी सघे थो त तोखे सुभाणे जो सिज ॾिसणु नसीब न थिए। उथ ऐं पंहिंजे रब करीम जी इबादत करे वठि त जीअं सुभाणे क़यामत में तोखे शर्मिंदगी खे मुंहुं न ॾियणो पवे। हिमत कर, सुम्हजांइ न, जागी पंहिंजे रब जी इबादत कर। इहो चवण खां पोइ पाण बीहंदियूं हुयूं ऐं सुबुह ताईं नफ़िल अदा कंदियूं रहंदियूं हुयूं। जॾहिं फ़जर जी नमाज़ अदा कंदियूं हुयूं त पाण खे ॿीहर मुखातिब करे चवंदियूं हुयूं, ए मुंहिंजा नफ़्स, तोखे मुबारक हुजे जो गुज़िरियल राति तो वॾी मुशक़त बर्दाश्त कई, पर यादि रख उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं थी सघे थो। इहो चई वरी इबादत में मशगूल थी वेंदियूं हुयूं ऐं जॾहिं निंड जो ग़लबो थींदो हो बीही करे घर में हलणु शुरू कंदियूं हुयूं ऐं गॾोगॾु पाण खे इहो चवंदियूं हुयूं, ए राबिया, इहा बि का निंड आहे, इन जो कहिड़ो लुत्फ़, उनखे छॾे ॾे ऐं क़बर में मज़े सां डिघी मुदत जे लाइ सुम्ही रहिजांइ। अॼु त तोखे घणी निंड न आई, पर ईंदड़ राति में निंड ख़ूब ईंदी। पर हिमत कर ऐं पंहिंजे रब करीम खे राज़ी करे वठि। अहिड़ी तरह कंदे पाण 50 साल गुज़ारे छॾिया। पाण न कॾहिं बिस्तर ते सुतियूं ऐं न ई कॾहिं विहाणो मथे ते रखियो, एसि ताईं जो पाण रहमतुल्लाह ताला अलैहा इंतिकाल करे वयूं। अल्लाहु अकबर। प्यारा इस्लामी भाइरो, गौर फरमायो, ही अल्लाह पाक जा नेक बाना केतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं कहिड़ी ज़बरदस्त इस्तिक़ामत सां पंहिंजा ॾींहं ऐं राति गुज़ारींदा हुआ। हाय अफ़सोस, हिकु असां आहियूं जो राति ग़फ़लत में सुम्हंदे
ऐं ॾींहुं फ़ानी दुनिया जे कमनि में गुज़री वेंदो आहे। न क़बर ऐं आख़िरत जो को फ़िक्र, न अल्लाह पाक खे राज़ी करण वारा के कम। बस लगा तकिया गुनाहों का पड़ा दिन रात सोता हूँ। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह असां गुनाहगारनि जे हीणे हाल जो नक्शो छिकींदे फ़रमाइनि था, दिन भर खेलों में खाक उड़ाई, लाज आई न ज़र्रों की हंसी से, शब भर सोने ही से गर्ज थी, तारों ने हज़ार दांत पीसे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिकान रसूल, अल्लाह पाक ही ॾींहुं राति उन करे नाहिन बणाया जो असां बस सॼी राति गाफ़िल थी करे सुता पिया हुजूं ऐं ॾींहं जे वक़्तु बस दुनिया जी फ़िक्र में लॻल रहूं। ही ॾींहुं ऐं राति असांजा ही साह अल्लाह पाक जूं ॾिनल अरबे खरबे नेमतूं, ही ज़िंदगी अल्लाह पाक जी इबादत करणु, ज़िक्र ऐं फ़िक्र में मसरूफ़ रहणु ऐं मौत खां पोइ वारी ज़िंदगीअ हमेशह वारी ज़िंदगी जी तयारी करण जे लाइ आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो, ऐं असां राति ऐं ॾींहं खे ॿ निशानियूं ठाहियूं, पोइ असां राति जी निशानी मिटायल ऐं ॾींहं जी निशानी ॾेखारींदड़ बणाई, त जीअं तव्हां पंहिंजे रब जी भलाई तलाश करियो। हिन आयत मां मालूम थियो त राति ऐं ॾींहुं अल्लाह पाक जूं ॿ निशानियूं आहिनि। अल्लाह पाक राति जी निशानी खे ऊंदहि बणायो जो उन में हर शइ लिकी वेंदी आहे, ऐं ॾींहं खे ख़ूब रोशन बणायो। छो बणायो? उन करे त जीअं तव्हां पंहिंजे रब जो फज़ल तलाश कयो। हुज्जतुल इस्लाम इमाम मुहम्मद बिन मुहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, हिन आयत करीमा में जंहिं फज़ल जे तलाश जो हुकुम आहे उहो सवाब ऐं मग़फ़िरत ई आहे। ॼण त फ़रमायो वञी रहियो आहे, असां राति खे बि पंहिंजी कुदरत जी निशानी बणायो, ॾींहं खे बि पंहिंजे कुदरत जी निशानी बणायो। छो त जीअं तव्हां राति ॾींहुं नेकियूं कयो, जन्नत में वठी वञण वारनि अमलनि जे ज़रिए आख़िरत जो अज़ीम सवाब ऐं अल्लाह पाक जी मग़फ़िरत तलाश कंदा रहो। सिपारो 19 सूरह फुरक़ान आयत नंबर 62 में अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, ऐं उहो ई आहे जंहिं राति ऐं ॾींहं खे हिक ॿिए जे पुठियां अचण वारो बणायो। हीअ उन जे लाइ निशानी आहे जेको नसीहत हासिल करणु चाहे थो ऐं जेको अल्लाह जो शुक्र अदा करणु चाहे थो। यानी अल्लाह पाक राति ॾींहं खे हिक ॿिए जे पुठियां अचण वारो बणायो, त जीअं उन्हनि मां कंहिं हिकु वक़्त जो को नेक अमल रहिजी वञे त ॿिए वक़्त में उनजो इज़ालो थी सघे। वधीक आयत करीमा में हीअ बि ॿुधायो वियो त ॾींहुं राति जो ईअं अॻियां पुठियां अचणु अल्लाह पाक जे ज़िक्र, आख़िरत जे मामलात में गौर फ़िक्र ऐं अल्लाह पाक जो शुक्र अदा करण जे लाइ आहे। काश लपे मेरे रहे हरदम जारी, ज़िक्र आठों पहर तेरा या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हे आशिकाने रसूल, ॾिठो अवां ॾींहुं राति जो ईअं अचणु वञणु असांखे फ़ना जो पैगाम बि ॾेई रहियो आहे। हर रोज़ु सिजु लहण जे लाइ निकिरंदो आहे ऐं हर राति तारा लिकी वञण जे लाइ तुलू थींदा आहिनि। हाए जल्द ई उहो वक़्तु अचण वारो आहे जॾहिं सिजु त निकिरंदो, पर असां उन सिज खे ॾिसण जे लाइ दुनिया में मौजूदु न हूंदासीं। राति त ईंदी, पर उन राति असांजे लाइ नरम बिस्तरो न विछायो वेंदो। हाए क़बर में मिटीअ ते सुतल हूंदासीं। गाफ़िल तुझे घड़ियाल ये देता है मुनादी, कुदरत ने घड़ी उम्र की एक और घटा दी। यानी ए पंहिंजे अंजाम मौत खां गाफ़िल इंसान थोरो गौर सां ॿुध, हीअ घड़ीअ मां अचण वारो टिक 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 जो आवाज़ु ऐलान करे रहियो आहे त तुंहिंजी उमिरि जो सेकंड सेकंड घटि थींदो पियो वञे। हाणे मिंट पूरो गुज़री वियो, हाणे पूरो कलाक घटि थी वियो। साहिबी रसूल हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था, ए इब्ने आदम, ज़मीन खे पंहिंजे पेरनि सां लताड़, अनक़रीब तूं उन जे अंदरि लही वेंदे। ए इब्ने आदम, तुंहिंजी ज़िंदगी छा आहे? उहो ई ॾींहं जो मेड़ त आहे। जॾहिं हिकु ॾींहुं गुज़री वेंदो आहे, तुंहिंजी ज़िंदगी जो हिकु हिसो घटि थी वेंदो आहे। बेशक जॾहिं खां तूं पैदा थियो आहीं, तुंहिंजी ज़िंदगी लाॻीतो घटि थींदी पई वञे। हज़रत अब्दुल्ला बिन सुमैत रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मूं पंहिंजे वालिद मोहतरम खे फ़रमाईंदे ॿुधो, मोमिन बानो पाण खे हीअं सम्झाईंदो आहे, ए नफ़्स, ही दुनियावी ऐं फ़ानी ज़िंदगी सिर्फ़ु 3 ॾींहं ई त आहे। हिकु ॾींहुं गुज़री वियो,
ॿियो उहो जेको गुज़री रहियो आहे सम्झी छॾ त बसि हीउ बि गुज़री वियो ऐं टियों ॾींहुं अचण वारो सुबुह आहे ऐं उहो त हिकु ख़ाली उमेदु आहे जंहिंखे शायदि तूं न माणे सघीं। मिसाल तौरु जेकॾहिं तूं सुभाणे ताईं ज़िंदह रहीं त सुभाणे जो ॾींहुं तुंहिंजो रिज़्क़ ऐं ख़बर नाहे त केतिरनि माण्हुनि जे लाइ मौत जो पैगाम खणी गॾु ईंदो। थी सघे थो त तूं बि उन्हनि में शामिलु हुजी जिन खे मौत जो पैगाम मिलण वारो आहे। पोइ जेकॾहिं वधीक ज़िंदगी मिले त तुंहिंजे कमज़ोर हीणे दिलि ते गुरबत बीमारी ऐं आफ़तुनि जो ग़म मुसलत रहंदो। जॾहिं तोखे एतिरा दुनियावी ग़म हूंदा त तुंहिंजी दिलि आख़िरत जी फ़िक्र जी तरफ़ कीअं मुतवजह थींदी। यादि रख, हर गुज़रंदड़ ॾींहुं तुंहिंजी उमिरि खे घटाए रहियो आहे, पर तोखे का परवाह ई न आहे। उहो शख़्स आख़िरत जे लाइ कहिड़ी तयारी कंदो जंहिंजूं दुनियावी ख़्वाहिशूं ई पूरियूं नथियूं थियनि। केॾो नादान आहे ऐं अजीब आहे उहो मुसलमान जंहिंखे यकीन त आहे त हीअ दुनिया फ़ानी आहे, आख़िरत बाक़ी रहण वारी आहे, पोइ बि बाक़ी रहण वारी ज़िंदगी खे छॾे करे फ़ानी ज़िंदगी खे बहितर खां बहितर बणाइण जे ग़म में परेशान आहे। आखिरत की फ़िक्र करनी है ज़रूर, ज़िंदगी एक दिन गुज़रनी है ज़रूर, जैसी करनी वैसी भरनी है ज़रूर, कब्र में मैयत उतरनी है ज़रूर, एक दिन मरना है आखिर मौत है, कर ले जो करना है आखिर मौत है। प्यारा इस्लामी भाइरो, ॻाल्हि वाक़ई सची आहे। असांखे दुनियावी फ़िक्रनि ईअं विकोड़े वरितो आहे जो आख़िरत जी फ़िक्र जो त वक़्तु ई न आहे मिलंदो। हर वक़्तु दुनिया कमाइण जो ई फ़िक्र आहे, जन्नत कमाइण, आख़िरत बहितर बनाइण ऐं क़बर में रोशनी जो सामान करण जो त कॾहिं बि ख़्यालु ई न आहे ईंदो। हाए ही ग़फ़लत, थोरो तसवुरु कयो, ही दुनिया केतिरी देरि ताईं रहणी आहे। कहिड़ी ख़बर अॼोकी राति असांजी ज़िंदगी जी आख़िरी राति हुजे, कहिड़ी ख़बर अॻी घड़ी में ई हज़रत मलकुल मौत अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ खणी अचनि ऐं असांखे सुबुह जो सिज ॾिसण बि नसीब न थिए। हूअं बि जेतोणीकि असां 100 साल बि ज़िंदगी गुज़ारियूं, आख़िर हिकु न हिकु ॾींहुं मरणो ई आहे। हीअ दुनिया छॾणी आहे। जेको कमायो हिते ई छॾे क़बर में लहिणो आहे ऐं पंहिंजे कयल कमनि जी सज़ा भोगणी आहे। घर जहाँ में 100 बरस तू जी भी ले, कब्र में तन्हा क़यामत तक रहे, कब्र रोज़ाना ये करती है पुकार, मुझ में है कीड़े मकोड़े बेशुमार, याद रख मैं हूँ अंधेरी कोठड़ी, तुझको होगी मुझ में सुन वहशत बड़ी, मेरे अंदर तू अकेला आएगा, हाँ मगर आमाल लेता आएगा, घुप अंधेरी कब्र में जब जाएगा, बेअमल बे इंतहा घबराएगा, काम मालो ज़र कुछ ना आएगा, गाफिल इंसान याद रख पछताएगा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, चङो समझदार सेंसिबल ऐं अक़लमंद उहो ई आहे जेको ग़फ़लत जी चादर लाहे ऐं क़बर ऐं आख़िरत जी तयारी में मसरूफ़ थी वञे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं माण्हुनि वटि वेहंदा हुया त फ़रमाईंदा हुया, ए इंसानो, राति ॾींहुं गुज़रण सां गॾोगॾु तव्हां जूं उमिरूं बि घटि थींदियूं पियूं वञनि, तव्हांजा आमाल महफ़ूज़ कया पिया वञनि। मौत ओचितो ईंदो त जेको नेकी जो फ़सुलु पोखींदो जल्द ई उनखे शौक़ सां लुड़ंदो ऐं जेको बुराई जो फ़सुलु पोखींदो उनखे नदामत सां लुणणो पवंदो। हर हिकु पंहिंजो पोखियल फ़सुलु ई लुणंदो। हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाईंदा, ॾींहं 3 आहिनि। हिकु उहो जेको गुज़री वियो, उहो तव्हांखे हिकमत ऐं अदब सेखारण वारो आहे। उहो ॾींहुं गुज़री चुको, हाणे उन में तव्हां जे लाइ सिर्फ़ु नसीहत ऐं इबरत बाक़ी आहे। ॿियो अॼोको ॾींहुं आहे, हीउ तव्हां वटि महिमान आहे, तव्हां वटि गेस्ट आहे, जल्दी हलियो वेंदो, पोइ वरी कॾहिं मोटी न ईंदो। टियों ॾींहुं अचण वारो सुबुह आहे, कमिंग डे आहे, तव्हां नथा ॼाणो त सुबुह केरु ॾिसंदो। इमाम इब्ने अबी दुनिया रहमतुल्लाह ताला अलैहि लिखनि था, हर ॾींहुं ही सदा लॻाईंदो आहे, ए इंसानो, मां दुनिया आहियां ऐं मां तव्हां ते गवाह आहियां। ए इब्ने आदम, मां ॿीहर मोटी करे न ईंदुसि, तंहिं करे अॼु नेक आमाल करे वठो। अहिड़ीअ तरह ईंदड़ राति ही चवंदी आहे, ए इब्ने आदम, अॼु राति नेक आमाल करे वठो, मां ॿीहर मोटी करे न ईंदसि। कामिल वली हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, बेशक ही ॾींहुं राति 2 ख़ज़ाना आहिनि, बसि गौर कयो त उन्हनि ख़ज़ाननि खे किथे ख़र्च करे रहिया आहियो।
इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, ए इब्ने आदम, ही ॾींहुं ऐं राति तव्हां वटि महिमान आहिनि। जल्दी ही तव्हांजी तारीफ़ करे या तव्हांखे बुरो भलो चई करे हलिया वेंदा। हज़रत मुफ़द्दल बिन यूनुस रहमतुल्लाह ताला अलैह जो मामूल हो, जॾहिं राति थींदी हुई त फरमाईंदा हुया, हाय मुंहिंजी ज़िंदगी जो हिकु ॾींहुं घटि थी वियो। जॾहिं सुबुह थींदी हुई त फरमाईंदा हुया, हाय मुंहिंजी ज़िंदगी जी हिकु राति घटि थी वई। जॾहिं संदन आख़िरी वक़्तु आयो त पाण रोइण लॻा। पोइ फरमायूं, मां ॼाणा थो त मूं ते आफ़तुनि सां भरियल ॾींहुं अचण वारो आहे। हाय ॾींहुं सख़्तु ग़म वारो आहे। बेशक उहो ई सचो ख़ुदा आहे जंहिं पंहिंजी मख़लूक़ जे लाइ मौत जो फ़ैसिलो फ़रमायो। पोइ पाण सिपारो 29 सूरह मुल्क जी ही आयत करीमा तिलावत फ़रमाई, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह उहो आहे जंहिं मौत ऐं ज़िंदगी खे पैदा कयो त जीअं तव्हांजी आज़माइश करे त तव्हां मां केरु वधीक सुठा अमल करण वारो आहे। ही पढ़ण खां बाद हिकु आख़िरी साह खयाऊं ऐं दुनिया मां रुख़सत करे विया। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जन फरमायो, अक़लमंद उहो आहे जेको पंहिंजो मुहासिबो यानी पंहिंजे आमाल जो जाइज़ो वठंदो करे ऐं मौत खां बाद वारी ज़िंदगीअ जे लाइ अमल करे। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, ही हक़ीक़त आहे, रियलिटी आहे त असांजो हिकु हिकु साह क़ीमती घड़ी आहे, हिकु हिकु घड़ी अनमोल आहे। अक़लमंद उहो ई आहे जेको ॾींहुं ऐं राति निहायत एहतियात सां सोची सम्झी करे नेकियूं कंदे गुज़ारे। अल्लाह पाक असांखे आख़िरत जो फ़िक्र नसीब फ़रमाए। असांखे घुरिजे त असां पंहिंजे ॾींहुं राति जो जदवल स्केजुअल ठाहियूं, जीअं जंहिंमें दुनिया जा जाइज़ ऐं ज़रूरी कम बि हुजनि ऐं उन सां गॾोगॾु ॾींहुं ऐं राति जो हिकु वॾो हिसो आख़िरत लाइ नेक कमनि जे लाइ बि ज़रूरु रखूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे